अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे तारीख़ तराशींदड़। मौज़ू शख़्सियतूं। लेखक रसूल बख्श पलीजो। सहेड़ींदड़ इस्माइल ख़ासखेली। लाल जरवार। छापो पहिरियों रोशनी 2018 ईस्वी। छापो ॿियो रोशनी 2024 ईस्वी। छपाईंदड़ रोशनी पब्लिकेशन कंडियारो सिंध। किस्त नाई। रईस ग़ुलाम अहमद भुरगड़ी सिंध ऐं हिंद जो सचो ऐं सूर्य अॻवान 1881 ईस्वीअ खां 1924 ईस्वी। ईंदे लथी उञ पेर परींदे ठरिया मंझ वौरी सुञ कर लधे ऋण उकारियं। शाह लतीफ़। कॾहिं कॾहिं के अणलभ ऐं बेबाह माण्हू ईअं ओचितो मिली वञनि था जीअं पाणीअ जे फुड़े लाइ वाझाईंदड़ ततल वारीअ ते तपी फोफींडा थी वियल पेरनि वारनि ऋण झाॻींदड़ पांधीअड़नि खे ओचितो परियां को अहिड़े पाणीअ जो कुदरती चश्मो नज़र चढ़ी वञे जंहिं ते रुगो नज़र पवण सां ई ॼण संदन उञ लही वञे ऐं संदन ततल पेर पाणीअ में पिसण बिना ठरी पवनि। मीराणे राज जे ख़ात्मे खां पोइ सिंध ते अंग्रेज़नि ऐं संदन नंढनि भाईवारनि सेठियुनि ऐं आमिलनि जो गॾियल राज शुरू थियो। उहो राज मुख्य ॻाल्हियुनि में अमली तरह 1947 ईस्वीअ ताईं यानी पूरा 100 साल जारी रहियो। उन राज में ॿिए ग़रीब सिंधी अवाम जी ॻाल्हि त परे रही, पर ख़ुदि पाण खे ॾिसींग सॾाईंदड़ ऐं सम्झंदड़ वॾनि वॾेरनि जी हालत बि पस्त ऐं किरियल हुई। सिंध ऐं हिंद जे बेमिसाल अहले कलम ऐं पंहिंजे क़िस्म जे यगाने सियासी तजिया निगार अली मोहम्मद राशिदी ऐं हिन सदीअ जी शुरूआती ॾाकनि में सिंधी वॾेरा शाहीअ जी अबतर हालत ऐं कुदन करतूतनि बाबति जेको अणविसरंदड़ तबसरो कयो आहे सो पोयनि जी इबरत लाइ जेतिरा भेरा वरजाए सो थोरो। सिंध उन्हनि ॾींहंनि काफ़ी ज़लील हुई। हलंदड़ सदीअ जा पहिरियां 20 साल उन्हनि सालनि अंदरि सिंध जे ग़ुलामीअ गुल कढिया हुआ। सिंध जे वॾनि वॾेरनि खे पहिरीं उघाड़े गिचुनि में ॻारो करे अंग्रेज़ अमलदारनि जे अॻियां पेश थियणो पियो। पटेवाला मुलाक़ाती वॾेरनि जे पेरनि मां जुतियूं लहराए संदन गिचुनि में बोछण विझराए उभ पेरो बीहारींदा हुआ। संदन चंडराईअ जी चोटी उहा हुई त उहा सारी ज़िलत महज़ उन लाइ बर्दाश्त कंदा हुआ त बिरज लोड बंदूक जो लेसन वठनि या कंहिं पाड़े वारे जे ख़िलाफ़ 2 अखर चुगलीअ जा हणी वठनि। ॾिसण में कूपा मुड़स, शकिल ऐं बीहक में बरजुस्ता, सुखिया सताबा, पेटनि में खीर मखण छेला कुकड़ ऐं कुड़मियुनि जी रत पुंहिंजी कमाई, पर शाल न माण्हूअ जी वॼा ऐं मरजा मरे ॿाहिरां दुहल पर अंदरां पोरो। ॾेल ॾिसी मडर अंदरि मिड़ियो ई अॻिड़ियो। सिंध उन्हनि ॾींहंनि काफ़ी ज़लील हुई। उहे ॾींहं उहे शींहं जुल्द ॿियो पीर अली मोहम्मद राशिदी सिफ़ो 321 322। 20 सदीअ जी शुरूआती ॾहाकनि में सिंध में आम मुसलमान सियासी माण्हू या त अंग्रेज़ ऐं संदन चाकरी कंदड़नि कामोरनि जा चाकर हुआ या वरी रोशन ख़्याल ऐं क़ौम परस्त सिंधी सेठ ऐं आमिल सियासतबाज़ लॾे सां हुआ। कुझु वक़्त खां पोइ उन लॾे जा ॾेखारण जा ॾंद त उहे ई क़ौम परस्त ऐं कांग्रेसी रहिया, पर असुल खाइण वारा ॾंद कटर फ़िरके परस्त ऐं महासभाई बणिजी विया। उन विच में संदन दौलत ठठ बज़ाहिर रोशन ख़याल ऐं लिबरल सकाफ़त क़ौम परस्त गुफ़्तगू ऐं संदन अख़बारी पब्लिसिटी ऐं हलंदीअ खे ॾिसी मुस्लमान वॾेरनि जे ज़लील ग़ुलामाना ज़हनियत मां बेज़ार कई मुस्लमान नौजवान वॾेर खे ढूंढ जहिड़ी सियासत खां पासो करे अची कांग्रेस जे मेड़े जे पिड़ में गॾु थिया। ढिंगाण तालके जेम्स आबाद ज़िले थरपारकर जो रईस वली मोहम्मद भुरगड़ी तर जो ख़ुशहाल ऐं असर रसूख वारो ज़मींदार हो। हिन पंहिंजे पुट ग़ुलाम मोहम्मद खे दीन तोड़े दुनिया ॿिन्हिनि जी तालीम ॾियारी हुई। ग़ुलाम मोहम्मद मेहर जे हिकिड़े वण सां ॿधी चहबुक सां मार ॾियण वारे मारणे मौलवीअ खां क़ुरान शरीफ़ ऐं पारसी पढ़ियो त 4 दर्जा हैदराबाद जे ईसाइन जे मिशन स्कूल में ऐं 1-2 दर्जा हैदराबाद में हिंदुनि जे एनएस एकेडमी हाई स्कूल में पढ़ियो। उन विच में 1890 ईस्वीअ में संदन वालिद गुज़ारे वियो। सगीर हुअण करे संदन ज़मीन कोर्ट ऑफ वाट्स में वेई
ऐं खेसि कराचीअ जी सिंध मदरसे में पढ़ण लाइ मोकिलियो वियो, पर मदरसे जे प्रिंसिपाल सां संदसि कान पेई, तंहिं करे मदरसो छॾे वञी अलीगढ़ मां मैट्रिक पास करे पढ़ाई ख़तमु करे अची ज़मीन आबाद करण खे लॻो, जेका हाणे संदसि वॾे थियण करे आजी थी खेसि मिली हुई। जॾहिं साहब बहादुर तपी बाहि थी वियो, साल 1905 ईस्वीअ में हिकिड़ी राति 12 बजे सफ़र कंदे हू बरसाति सबबि शादीपली स्टेशन जे डाक बंगले ते तरसण लाइ मजबूर थी पियो। इतफ़ाक़ सां मथां तर जे गोरे असिस्टेंट कमिश्नर बि अची उते ठका कयो। हुकुम थियो त डाक बंगलो हिकदमि साहब बहादुर लाइ ख़ाली थिए। हालतुनि जी मजबूरी बयानु करे माज़रत कई वई। साहब बहादुर तपी बाहि थी वियो। ॻाल्हि वधी वई, ॿियो को ज़मींदार हुजे हा त कोहनि ताईं घीसियूं करे गोरे ऑफिसर खां रुगो सरकारी डाक बंगले में पेर रखण जी गुस्ताखीअ लाइ 200 दफ़ा माफ़ियूं वठी जिंद छॾाए वठे हा, पर ग़ुलाम अहमद ॿिए क़िस्म जो माण्हू हो। हिन में हालतुनार पाण खे तेज़ीअ सां बदिलाइण ऐं ज़िंदगीअ बाबति नवां ऐं वॾा फ़ैसिला तुर्त करण जी फितरी सलाहियत हुई। हिन दिलि में सोचियो त अहिड़नि हाकिमनि जे रहम करम ते जीअण खां मौत बहितर आहे। हिन फ़ैसिलो कयो त जे जीअणो आहे त हथ पैर हणी को अहिड़ो रस्तो कढणो आहे जो जॾहिं कंहिं गोरे हाकिम खे वणे तॾहिं ईअं न चई सघे त हितां निकिरो ॿाहिरि, न त हलो अंदरि। हू ॻोठु वियो ऐं तयारी करे टपड़ ॿधी वञी इंग्लैंड निकितो ऐं 3 साल उते रही वॾी महिनत सां बैरिस्ट्री पास करे 1908 ईस्वीअ में मोटी अची हैदराबाद में ऑफिस खोले वकालत करणु लॻो। ॿिए साल हू कांग्रेस में शामिलु थी वियो। रईस ग़ुलाम अहमद बुरगड़ी 1909 ईस्वीअ में जंहिं कांग्रेस में शामिलु थियो हो, सा अञा महात्मा गांधीअ वारी कांग्रेस कान हुई। उन ज़माने ताईं महात्मा गांधी अञा न महात्मा थियो हो, न कांग्रेस जो कर्ता धर्ता। 1909 ईस्वीअ में हू 22 सालनि खां ॾखिण अफ्रीका में रहियल हो ऐं सत्याग्रहनि में रुधल हो। उन साल हू ॾखिण अफ्रीका जी हिंदुस्तानियुनि खे सत्याग्रह कराईंदे क़ैद पियो। पहिरीं महाभारी लड़ाई शुरू थियण खां पोइ हू अंग्रेज़नि जी पुठ भराईअ सां ॾखिण अफ्रीकी हुकूमत सां ठाह करे जेल मां निकिरी हमेशह लाइ ॾखिण अफ्रीका छॾे हिंदुस्तान आयो ऐं अची हिंदुस्तान जो लीडर बणियो। पहिरीं महाभारी लड़ाई शुरू थियण हिंदुस्तान जी होम रूल लीग लीडरनि बाल गंगाधर तिलक, डॉक्टर एनी बेसेंट ऐं मोहम्मद अली जिन्ना तरफ़ां हिंदुस्तान जे अंग्रेज़नि खे जंग में मदद करण जी ॻाल्हि जी सख़्तु मुखालफ़त करणु, अंग्रेज़नि खे उन्हनि जी मुखालफ़त जो ज़ोर टोड़ण लाइ मदद जी सख़्तु ज़रूरत पवणु, संदन हिमायत सां ॾखिण अफ्रीकी जेल में पियल गांधीअ जो ॾखिण अफ्रीकी डिक्टेटर जनरल सेम्टिस सां जेल में ॻुझियूं ॻाल्हियूं ऐं ॻुझो ठाह थियणु, गांधीअ जी जेल मां आज़ादु थियणु ऐं ॾखिण अफ्रीका जी हिंदुस्तान जी सत्याग्रह खे अध में छॾे इंग्लैंड अचणु, उते संदसि शहाणो इस्तक़बाल थियणु, उतां हिंदुस्तान अची पहिरीं महाभारी जंग में अंग्रेज़नि जी बांह ॿेली बणिजण में अञा 5 साल पिया हुआ। ॾिसो इनसाइक्लोपीडिया ब्रिटेनिका जुल्द 19 सिफ़ो 649 650, वुल्पर्ट जिन्ना सिफ़ो 36 खां 57। रईस ग़ुलाम अहमद हैदराबाद में दोस्तनि ऐं हमदर्दनि जो हिकिड़ो वॾो हल्को तयारु करे वरितो, जिन में मिस्टर जेठमल परसराम ऐं मिस्टर जयराम दास दौलतराम जहिड़ा कांग्रेसी अॻुवान शामिल हुआ। ॿिए पासे मिस्टर अब्दुल कादिर हाफ़िज़ बैरिस्टर, मिस्टर अब्दुल रहमान बैरिस्टर, मिस्टर अब्दुल जब्बार वकील संदसि फर्म में दाख़िल थिया ऐं वकालत सां गॾु मुल्की ऐं सियासी सरगर्मीअ में हिसो वठणु लॻा। जल्द ई शेख अब्दुल मजीद सिंधी मुस्लमान थियो ऐं अची रेस साहब वटि रहणु लॻो। अलमीन अख़बार कढी शेख अब्दुल मजीद सिंधीअ खे उनजो एडिटर बणायो वियो। हिन कराचीअ में बि नवां दोस्त ठाहिया, जिन में सेठ हरचंद राय विशनदास, ग़ुलाम अली चागला, सेठ यूसुफ अली अलवी ऐं ॿिया शामिल हुआ। 1909 ईस्वीअ वारनि चूंडुनि में हरचंद राय विश्वनदास म्यूनिसिपलिटीअ तरफ़ां ज़मींदारनि ऐं जागीरदारनि जे हल्के मां रईस ग़ुलाम अहमद ख़ान बम्बई लेजिस्लेटिव काउंसिल लाइ मेंबर चूंडिया। हिननि गॾिजी वञी गैर सरकारी पार्टीअ में शमूलियत कई, जंहिंजो लीडर कांग्रेस जो मुख्य पारसी अॻवान सर फ़ैरोज़ शाह महता हो।
हाणे सभिनी गोरनि असिस्टेंट कमिश्नरनि खे मोकल हुई त भले अची रहियसि ग़ुलाम मोहम्मद भुरगड़ीअ खे चवनि त निकिर ॿार वठी डाक बंगले खां ॿाहिरि, न त विझराई था जेल में। रहियसि भुरगड़ी बम्बई काउंसिल में ॿियनि केतिरनि वांगुरु रुगो वात फाड़े कोन वञी वेठो ऐं न को अॼुकल्ह जे धाड़ील सिफ़त मेंबरनि वांगुरु धाड़ा हणी पंहिंजो बिब भरण में लॻी वियो। हिन सेठ हरचंद राय ऐं ॿियनि दोस्तनि सां गॾु ज़िले म्यूनिसिपल बिल, मुस्लमाननि जी तालीम लाइ बिल, रसाई ऐं लापो कमीशन, मुफ़्त लाज़मी तालीम जो बिल, कपह जे कंट्रोल जो बिल, ॻोठाणी पंचायत जो बिल ऐं ॿियनि नंढनि वॾनि मसइलनि बाबति कानून साज़ीअ में वधी चढ़ी सरगर्म हिसो वरितो। हिन इंतिहाई कोशिश कई त सिंध जा वाह सुधरनि, आबादगारनि खे सहूलियतूं मिलनि, ज़रई फार्म खुलनि, रस्तनि लाइ वधीक ग्रांटूं मिलनि ऐं सिंध खे बम्बईअ जे ॿियनि डिवीज़ननि जे माण्हुनि जहिड़ी हैसियत ऐं हक़ मिलनि। छो त उन वक़्तु सिंध जा सभु पावर कमिश्नर सिंध वटि हुआ ऐं वज़ीर उन में दस्तअंदाज़ी करे न थी सघिया। 1916 ईस्वीअ में मुस्लिम लीग ऐं कांग्रेस जे विच में लखनऊ पैक्ट थियो हो। उन पैक्ट कराइण में रईस ग़ुलाम अहमद सरगर्म हिसो वरितो। कांग्रेस वटि मुस्लमाननि जे दर्दनि जी दवा न हुई। रईस ग़ुलाम अहमद भुरगड़ी 1910 ईस्वीअ खां वठी 1917 ईस्वीअ ताईं लाॻीता 8 साल ऑल इंडिया कांग्रेस जे समूरनि सालियाननि इजलासनि, यानी 1910 ईस्वीअ में इलाहाबाद, 1911 ईस्वीअ में कलकत्ते, 1912 ईस्वीअ में बांकीपुर, 1913 ईस्वीअ में आगरे, 1914 ईस्वीअ में मद्रास, 1915 ईस्वीअ में बम्बई, 1916 ईस्वीअ में लखनऊ ऐं 1917 ईस्वीअ में कलकत्ते वारनि इजलासनि में पंहिंजनि सिंध जे केतिरनि दोस्तनि खे वठी शरीक थियो ऐं उन्हनि में सरगर्मीअ सां हिसो वरिताई। 1914 ईस्वीअ में मद्रास वारे इजलास में संदसि मुलाक़ात मशहूरु लीडर एनी बेसेंट सां थी, जंहिं कांग्रेस जे 1917 ईस्वीअ वारे सालियाने इजलास जी सदारत कई। मिसिस एनी बेसेंट जी तजवीज़ ते रईस ग़ुलाम अहमद खे उन साल ऑल इंडिया कांग्रेस जो जनरल सेक्रेटरी चूंडियो हुयो। उनखां अॻु या पोइ सिंध जो को बि मुस्लमान सियासतदान उन ऑल इंडिया जे आला सियासी उहिदे ते कोन चूंडियो। पर आहिस्ते आहिस्ते रईस खे महसूसु थियणु लॻो त कांग्रेस वटि हिंदुस्तान जे 10 करोड़ मुस्लमाननि जे दर्दनि जी दवा कान्हे। सॼी उमिरि हुनजे पोयां लॻणु थींदो, पराए दुल्हन अहमक नचे वारो कमु। हिनखे हिंदुस्तान जे सभिनी लीडरनि मज़ा पंहिंजो सिंधी मोहम्मद अली जिन्ना सऊं सिधो, हिकिड़ी ॻाल्हि वारो, कमु जहिड़ो ऐं मुड़ुसु माण्हू लॻो। 28 नवंबर 1917 ईस्वीअ ते कांग्रेस ऐं मुस्लिम लीग गॾिजी हिंदुस्तान जी सेक्रेटरी मिस्टर मॉन्टीगो खे पंहिंजी गॾियल नुक़्ताए नज़र बाबति ख़िताब पेश कयो। उन गॾियल वफ़द में मिस्टर सुरेंद्र नाथ बैनर्जी, मिसिस एनी बेसेंट, राजा ऑफ महमूदाबाद मिस्टर एम.ए. जिन्ना, मिस्टर गांधी, मिस्टर पाल गंगाधर तिलक, डॉक्टर तेज बहादुर सफरो, मोतीलाल नेहरू ऐं मिस्टर भुरगड़ी शामिल हुआ। रईस जी सरगर्मियुनि जे करे वक़्त जे कमिश्नर उन सिंध मिस्टर लॉरेंस खे ॾाढी तकलीफ़ पहुती। कमिश्नर जी ज़ाल लेडी रोज़ा मिंड लॉरेंस, जेका चार्ल्स नेपियर जी पोटी हुई, तंहिं पंहिंजे हिकु ख़त में उन ॻाल्हि ते तबसरो कंदे लिखियो आहे त असुल बदमाश मिस्टर बी भुरगड़ी आहे। जॾहिं ख़बर पवंदी त हेॾे असर रसूख़ वारे माण्हूअ मथां बि अची वेई आहे त चओ तरफ़ हैरत ऐं परेशानी पखेड़िजी वेंदी। वॾो माण्हू मिस्टर बी भुरगड़ी ॼाण गिरफ़्तार थियो। रईस भुरगड़ी उन सूरत हाल खे ॾिसी लंदन हलियो वियो ऐं उते वञी ख़िलाफ़त तहरीक ऐं हिंदुस्तान जे आज़ादीअ जे मसइले ते कमु करणु लॻो। 1919 ईस्वीअ में सेक्रेटरी ऑफ स्टेट मिस्टर मॉन्टीगो पार्लियामेंट में इंडिया बिल पेश कयो, जेको माण्हुनि जा राया वठण लाइ सिलेक्शन कमेटीअ में पेश थियो। उन सिलसिले में मुस्लिम लीग तरफ़ां वज़ीर आज़म खे हिकिड़ो यादाश्तनामो पेश कयो वियो, जंहिं ते मिस्टर जिन्ना, रईस भुरगड़ी ऐं ॿियनि सयूं पिणु कयूं। साॻीअ तरह मोहम्मद अली जिन्ना ऐं रईस भुरगड़ी इंडिया बिल जी सिलेक्शन कमेटी अॻियां मुस्लिम लीग जे नुक़्ताए नज़र बाबति शाहिदियूं ॾिनियूं। 1920 ईस्वीअ में रईस ग़ुलाम अहमद भुरगड़ी मोटी हिंदुस्तान आयो। उन सां बम्बई में हिकिड़ी ज़बरदस्त ऑल इंडिया ख़िलाफ़त कॉन्फ्रेंस थी।
जंहिंमें सॼे हिंदुस्तान जा 34 जा मुस्लमान अॻवान शरीक थिया, जिन में अब्दुल बारी फरंगी महली, मौलाना अबुल कलाम आज़ाद, मौलवी ज़फ़र अली ख़ान लाहौरी, डॉक्टर सैफुद्दीन कचलो, मौलाना हसरत मुहानी, पीर रशदुल्ला झंडे वारो, मिस्टर AK फजल हक, मिस्टर मोहम्मद अली जिन्ना, हाजी सर अब्दुल्ला हारून जहिड़ा बर्क़ रहनुमा शामिल हुआ। उन कॉन्फ्रेंस में 10,000 माण्हू शरीक थिया। उन शानदार ऑल इंडिया कॉन्फ्रेंस जी सदारत लाइ जंहिं ऑल इंडिया अॻवान जी चूंड थी सो रईस ग़ुलाम अहमद भुरगड़ी। आख़िर में कॉन्फ्रेंस हिकिड़ो ठराव पास करे रईस भुरगड़ीअ जी विलायत में रहण वारे वक़्त में हिन ख़िलाफ़त जे मसइले ते जेकी कोशिशूं कयूं हुयूं उन लाइ संदसि शुक्रगुज़ारी अदा कई। मोपिलनि सां थियल कर जी जांच कमेटी। नवंबर 1923 ईस्वीअ में रईस ग़ुलाम अहमद भुरगड़ी हिंदुस्तान जी मरकज़ी असेंबलीअ जो मेंबर चूंडिजी वियो ऐं उन्हनि ॾींहंनि में मिस्टर जिन्ना मरकज़ी असेंबलीअ में जेका इंडिपेंडेंट पार्टी ठाही हुई तंहिंमें सेठ हरचंद राय खे साण करे शरीक थियो। 1921 ईस्वीअ में मुस्लिम लीग जे अहमदाबाद वारी 14 सालियाने इजलास में ॾखण हिंदुस्तान जे मुस्लमान मोपिलनि हारियुनि खे मौत जी सज़ा समेत सख़्तु सज़ाऊं ॾियणु, हज़ारे मोपिलनि खे फ़ौजी ऑपरेशन में क़त्ल करणु ऐं हिकिड़ी ट्रेन में 70 मोपिलनि कैदियुनि जी घुट ऐं 62 विघे मरण जे वाक़िअनि जी सरज़मीन ते वञी तपास करण लाइ हिकिड़ी कमेटी मुक़ररु कई, जंहिंमें ॿियनि सां गॾु मिस्टर भुरगड़ीअ खे बि नामज़द कयो वियो। जनवरी 1922 ईस्वीअ में सरवेवी सराय जे चेयरमैनीअ में मिस्टर जिन्ना जेकॾहिं तरिंजून जे सेक्रेटरी शिप हेठि ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस घुराई वई त जीअं उन वक़्तु जेको मुल्की बहरान हो उनखे घटि कजे। कॉन्फ्रेंस जी दावत ॾींदड़ हुआ मिस्टर मलदन मोहन मौलिया, मिस्टर मलदन मोहन मालोया, MA जिन्ना, MR जेकर, परशोत्तम दास ठाकुर, अंबाला सारापाई ऐं मिस्टर भुरगड़ी। भुरगड़ी, इकबाल ऐं जिन्ना बमुक़ाबिल अली बिरादरान ऐं अबुल कलाम आज़ाद। उन कॉन्फ्रेंस जे फ़ैसिलनि ते अमल कराइण लाइ जेका कमेटी मुक़ररु कई वई हुई तंहिंमें मालोया, PC राय हसन इमाम, भुरगड़ी ऐं गौर शामिल हुआ। बम्बईअ जी वॾी अख़बार बम्बई क्रॉनिकल मिस्टर जिन्ना जी कोशिश ख़िलाफ़ एडिटोरियल लिखियो। उन जे जवाब में रईस ग़ुलाम अहमद भुरगड़ी एडिटर खे ख़त लिखी चयो, जेकॾहिं मिस्टर जिन्ना जी कोशिश नाकाम आहे त पोइ गांधी जेका ख़िलाफ़त वारनि सां गॾिजी अदम ताउन वारी तहरीक हलाई हुई उहा बि त नाकाम हुई, छाकाणि त उन बि त पंहिंजा मक़सद हासिल कोन कया हुआ। 1923 ईस्वीअ में मुस्लिम लीग खे वरी मज़बूत बणाइण लाइ कोशिशूं वरितियूं वयूं। ख़िलाफ़तियुनि ऐं जमियत उलमा इस्लाम वारनि उन्हनि कोशिशुनि जी मुखालफ़त कई। उन मुखालफ़त जो सबबु ॼाणाईंदे उन दौर जी तारीख़ जो वॾो ॼाणू डॉक्टर रियाज़ अहमद लिखे थो, मग़रिबी तालीम वरितल हिंदुस्तानी लीडरनि जहिड़ोको ग़ुलाम अहमद भुरगड़ी, डॉक्टर मोहम्मद इकबाल, मिस्टर जिन्ना जो जदीद इस्लाम बाबति नुक़्ताए नज़र मौलाना अबुल बारी, अली बिरादरान, मौलाना अबुल कलाम आज़ाद वारे नुक़्ताए नज़र खां मुख़्तलिफ़ हो। जिन्ना जो हमवतन ऐं अकेलो दोस्त असिस्टेंटली वॉलपर्ट पंहिंजे किताब जिन्ना ऑफ पाकिस्तान में लिखे थो, 1922 ईस्वीअ जे विच धारे जिन्ना जी सियासी अकेलाईअ में वाधारो उन ॻाल्हि कयो त हू ख़िलाफ़ती लीडरनि खां अलॻि थी वियो हो। हिन जो अकेलो दोस्त हो संदसि बैरिस्टर दोस्त साथी ऐं हमवतन सिंधी ग़ुलाम अहमद भुरगड़ी, जेको बम्बईअ में साणसि मिलंदो रहंदो हो। हू ॿई जिन्ना जे मलबार हिल वारे घर ते आधीअ रातियुनि ताईं पाण में सियासत बाबति सलाह मसलहतूं वेठा कंदा हुआ। ऑल इंडिया मुस्लिम लीग जे 1923 ईस्वी लखनऊ इजलास जी सदारत रईस ग़ुलाम अहमद भुरगड़ीअ कई। ही पहिरियों हिंदुस्तानी सियासी दानिश्वर ऐं मुदबिर हो जंहिं हिन मौक़े ते तुर्क ख़िलाफ़त जे मसइले खे सखणी जज़्बाती मज़हबी सतह खां मथे खणी हिकिड़ी रोशन ख़याल, आज़ादी पसंद ऐं साम्राज मुख़ालिफ़ आलमी मसइले जी हिकमत अमलीअ वारी स्ट्रेटेजिक सतह ते रसायो। अंग्रेज़नि चयो त
तुर्क ख़िलाफ़त जे ख़ात्मे जे करे तुर्कीअ जा ग़ुलाम अरब मुल्क तोड़े ॿिया मुल्क आज़ादु थींदा, अवाम खे जमहूरी हक़ ऐं आज़ादियूं मिलंदियूं। तुर्क अॻु दरा दानियाल वारी सामूंडी लंघ ते कब्ज़ो करे रस्ता रोक करियो वेठा हुआ। हाणे सभिनी मुल्कनि खे उन लंघ मां लंघण जो हिकु जहिड़ो मौक़ो मिलंदो। रस बुर्गड़ीअ पंहिंजे तारीख़ी ख़िताब में चयो त बरतानिया अरबनि खे आज़ादु न पर पंहिंजो ग़ुलाम कयो आहे। उहा जमहूरियत ऐं आज़ादीअ जी क़ुवतुनि जी फतह न पर साम्राज जी कब्ज़ागिरीअ जी फतह आहे। मौजूदा फितने जी पाड़ अॻूणो निगरान वज़ीर आज़म लॉर्ड जॉर्ज हो, पर उन जे वञण बाद बि हालतूं न बदिलियूं आहिनि। हिन बरतानवी परॾेही वज़ीर लॉर्ड कर्ज़न ते तुर्कीअ में रहंदड़ गैर तुर्कियुनि खे तुर्की कानून खां बालादस्ती ॾियण ऐं दरा दानियाल जो लंघो गैर मुल्की जंगी जहाज़नि लाइ खोरण करे सख़्तु तनक़ीद कई ऐं चयो त अंग्रेज़नि जो दरा दानियाल में जेतिरो मफ़ाद आहे तंहिंखां वॾो मफ़ाद त रोमानिया, रूस ऐं ॿियनि ओभर वारनि मुल्कनि जो आहे। हिन अॻकथी कई त जल्द या देर विच ओभर जा मुल्क अंग्रेज़नि जे हथ मां सफ़ा निकिरी वेंदा। एशियाई अफ्रीकी मुल्कनि जो इतिहाद ओस क़ाइमु थियणो आहे। रसबुर्गड़ीअ कर्नल रेंटिंग ऐं कर्नल लॉरेंस ऑफ अरेबिया जे बयान जो हवालो ॾींदे चयो त अरबनि तुर्कनि ख़िलाफ़ जंग उन करे कई त उन्हनि खे आज़ादीअ जी ज़रूरत हुई। हिननि पंहिंजूं ज़िंदगियूं उन करे ख़तरे में कोन विधियूं त उहे बरतानिया जी रैयत थियनि या फ्रेंचनि जा माण्हू थियनि। हिन वधीक चयो त ओभर ऐं अरबुस्तान जे मसइलनि जे बारे में तुर्कनि, अरबनि ऐं हिंदुस्तानियुनि जो नुक़्ता नज़र ख़्याल ऐं सोचूं साॻियूं आहिनि ऐं सभिनी जी तजवीज़ आहे त अरबनि खे हक़ ख़ुदख्तियारी ॾिनी वञे। यूरोपी मुल्कनि असांजे बिरादर मुल्क ते जेके ज़्यादतूं कयूं आहिनि से ख़तमु कयूं वञनि। गैरनि जे कब्ज़े हेठि आंदल मुल्कनि जी हिकिड़ी फेडरेशन ओभर जे क़ौमुनि जी हिकिड़ी सची पची लीग ठहे। तंहिंजा उञाण हींअर ई नज़र पिया अचनि। जन मुल्कनि जे मथां यूरोपी मुल्कनि पंहिंजी बालादस्ती मड़ी आहे से जीअं ई पंहिंजनि पेरनि ते बीहंदा तीअं ई काबुल, तेहरान ऐं अंगोला सां मिली वेंदा ऐं जंहिं ॾींहुं जापान ऐं चीन पंहिंजा हिक ॿिए सां इख़्तिलाफ़ दूरि कया तंहिं ॾींहुं उहे बि हिन तहरीक में शामिलु थी वेंदा। जॾहिं आउं एशिया ऐं अफ्रीका जे ख़िलाफ़ु यूरोप जी अॻिराई ॾिसां थो, जॾहिं कारनि माण्हुनि ख़िलाफ़ गोरनि जी रवश ॾिसां थो ऐं मग़रिबी मुल्कनि में रंग ऐं नस्ल जे बुनियाद ते नफ़रत ॾिसां थो त साफ़ ॾिसां पियो त ओभर जे मुल्कनि जी पंहिंजी लीग ठहण जो ख़्वाबु जल्द पूरो थींदो। एशिया वारनि लाइ हुजे उहो नारो एशिया खंड जे माण्हुनि जे दिलनि ते उकिरी चुको आहे ऐं अफ्रीका वारनि लाइ हुजे उहो ख़्याल बि ताक़तवर बणिजी चुको आहे। हिंदुस्तान जी जॻह उन बिरादरीअ में आहे। उहा ॻाल्हि सम्झणु घुरिजे त हिंदुस्तान ऐं अंग्रेज़नि जे राज का अज़ली अबदी शइ न आहे। हिन मुतालबो कयो त हिंदुस्तान जी मर्कज़ी असेंबलीअ खे वधीक पावर ऐं सूबनि खे मुकमिल सूबाई ख़ुदमुख़्तारी ॾिनी वञे। फ़ौज जा ऑफिसर ऐं कमांडर हिंदुस्तानी मुक़ररु कया वञनि। हिंदुस्तान जूं वॾियूं सरकारी मुलाज़िमतूं हिंदुस्तानियुनि खे ॾिनियूं वञनि ऐं हिंदुस्तान जे गवर्नमेंट खे मालियाती ख़ुदि मुख़्तियारी ॾिनी वञे। फ़ौज जे ख़र्च जो बोझ घटाइणु घुरिजे। ॿियनि मुल्कनि में रहंदड़ हिंदुस्तान जे माण्हुनि जे मफ़ादनि जो बचाव कयो वञे। जेके हज़ारे सियासी कैदी जेलनि में सड़ी रहिया आहिनि तन खे आम मुआफ़ी मिलणु खपे। हिन हिंदुस्तान जे हिंदुनि ऐं मुस्लमाननि खे पाण में मुतहिद थियण ऐं मज़हबी बुनियादनि ते तअसुब ऐं रवादारीअ वारनि ॻाल्हियुनि खां पासो करण जो चयो। हिन इजलास खां पोइ रईस खे पंजाबी अॻुवाणनि खे सम्झाइण लाइ लाहौर मोकिलियो वियो। पंजाब 1916 ईस्वीअ वारे लखनऊ पैक्ट जे ख़िलाफ़ एतिराज़ उथारिया हुआ जो उन पैक्ट जे करे संदन अक्सरियत ते असरु थिए पियो। मोहम्मद अली जिन्ना जे चवण ते खेनि सम्झाइण लाइ GM बुर्गड़ी लाहौर वियो, छाकाणि त मिस्टर बुर्गड़ी सियासी दूर अंदेशी ऐं वसी नज़रिए में जिन्ना खे बिल्कुलु वेझो। डॉक्टर ज़ियाज़ अहमद ॾखिण एशियाई बहरान में क़ाइदे आज़म जो किरदारु सिफ़ो 49। 9 मार्च 1924 ईस्वीअ ते रईस ग़ुलाम अहमद बुर्गड़ी ओचितो नमूनिया जे बीमारीअ सबबु गुज़ारे वियो। 45 सालनि जी नंढी उमिरि में संदसि ओचिती वफ़ात ते न रुॻो सिंध पर सॼे हिंदुस्तान में सियासी ग़म जी लहर छाइजी वई।
सचुक सुको ढोर कंधीअ अख फुलारिया, जुंगन छॾियो ज़ोर, सिर सुको सूंघी विया। शाह लतीफ़। 24 मई 1924 ईस्वीअ ते मोहम्मद अली जिन्ना लाहौर जे ग्लोबल सेंटर में ऑल इंडिया मुस्लिम लीग जे 15 मुलतवी थियल इजलास खे ख़िताब कंदे चयो, जॾहिं असीं अॻे साल लखनऊ वारे इजलास में गॾु हुआसीं तॾहिं असांखे उहा इज़त हासिल हुई जो असांखे पंहिंजे इजलास जे सदर तौरु मिस्टर ग़ुलाम अहमद भुरगड़ीअ जी शख़्सियत हासिल हुई। हिन पंहिंजो बाकमाल सदारती ख़ुतबो पेश कयो। ऑल इंडिया मुस्लिम लीग जे मरकज़ी काउंसिल फ़ैसिलो कयो आहे त मिस्टर भुरगड़ीअ जी सदारत जी जाइ ख़ाली रखी वञे। अॼु ॿियो को बि संदसि जाइ न वलारे। आउं हिन इजलास लाइ मिस्टर भुरगड़ीअ जे अॻिए साल वारी सदारती ख़ुतबे मथां को ॿियो इफ़्तिताही ख़ुतबो ॾियणु नथो चाहियां। ऑल इंडिया मुस्लिम लीग पंहिंजे ताज़ियती ठहराव में चयो, हिंदुस्तान जे मुस्लमाननि पंहिंजो हिकिड़ो अज़ीम तरीन वतन दोस्त सियासतदान विञायो आहे। मुंहिंजो सचो दोस्त बेलालच इंसान। 11 मार्च 1924 ईस्वीअ ते हिंदुस्तान जी मरकज़ी लेजिस्लेटिव असेंबलीअ में पंडित जवाहरलाल नेहरूअ जे वालिद पंडित मोतीलाल नेहरू रईस जी वफ़ात ते ताज़ियती ठहराव पेश कयो। उन ठहराव जी ताईद में तकरीर कंदे मोहम्मद अली जिन्ना चयो, मूंखे एॾो ग़म वकोड़े वियो आहे जो आउं पंहिंजा अहसास सही नमूने बयान ई नथो करे सघां। हू मुंहिंजो ज़ाती ऐं सचो दोस्त हो। हुनखे विञाए मूं हिन दुनिया में मुंहिंजा जेके थोरा सचा दोस्त आहिनि उन्हनि मां हिकिड़ो सचो दोस्त विञाए छॾियो आहे। हू मुकमिल तौरु हिकिड़ो बेलालच इंसान हो। हिन न कॾहिं माण्हुनि जी तारीफ़ ऐं वाह वाह जी परवाह कई ऐं न कॾहिं सरकार जे महिरबानीअ खे का अहमियत ॾिनी। हू हर मौक़े ते उथी निकिरी निर्वार थी बीहंदो हो ऐं जेके बि संदसि अकुल ऐं दिमाग़ खेसि करण लाइ चवंदो हो उहो करणु लॻंदो हो। रईस ग़ुलाम अहमद भुरगड़ी सिंध जे हिन सदीअ जे जदीद क़ौम दोस्त सियासत जो हिकिड़ो न्यारो ऐं बेमिसाल अॻवान हो। संदसि हम असर तोड़े खांसि पोइ जा पाण में सख़्तु इख़्तिलाफ़ रखंदड़ हिंदू तोड़े मुस्लमान सिंधी लीडर हिन जी सचाईअ, ख़ुलूस, दानाईअ ऐं अज़मत अॻियां सिर झुकाईंदा ऐं हेतिरी नंढीअ उमिरि में संदसि विछड़ी वञण ते अरमान कंदा रहिया आहिनि। अॼु न उताकनि में करगल किन रोअनि, नसे आदेसी आसखा जनसी मढ़ियूं सुअनि, मढ़ पुरियाऊं माठ थी वाजट कीन वॼनि, विया नांगा से निकिरी पर न पोरे बेयनि, सारियो सन्यासिन खे ओला का अचनि, लाजूं लाहू तिन जोड़े ॾिनियूं जीअ खे। शाह लतीफ़। 13 नवंबर 1928 ईस्वीअ ते साइमन कमीशन अॻियां सिंध खे बम्बईअ खां जुदा करण या न करण बाबति शाहिदियूं ॾींदे कट्टर तहसबी प्रोफेसर छबलाणी चयो, असांजा मुफ़ाद मरहूम GM भुरगड़ीअ जे हथनि में बिल्कुलु सलामत हुआ। सिंध जे जुदाईअ जा दस्तावेज़ जुल्द पहिरियों सिफ़ो 141 मुरतब हमीदा खोड़ो। 5 साल पोइ 11 जुलाई 1933 ईस्वीअ ते साॻे मौज़ूअ ते राइविन टेबल कॉन्फ्रेंस अॻियां शाहिदी ॾींदे साॻे मिस्टर छबलाणी सरपी पतानी जे सवाल जे जवाब में चयो, 1924 ईस्वीअ में अज़ीम मुस्लमान अॻवान मिस्टर भुरगड़ीअ जी वफ़ात खां पोइ सिंध में हालतूं वाक़ई ख़राब थी वियूं आहिनि। सिंध जे जुदाईअ जा दस्तावेज़ जुल्द ॿियो सिफ़ो 964 हमीदा खोड़ो। रईसाब जी हैसियत सिंध जे सियासतदाननि में उन करे मुमताज़ रहे थी जो सिंध में संदसि पाए ऐं शोहरत जो क़ौमी कारकुन उन वक़्तु त ठहियो पर अॼु ताईं बि छिड्रो पैदा थियो आहे। जनम गुज़ारियम जनसिंह जुल्द पहिरियों सिफ़ो 141 GM सैयद। ॿई रईस ग़ुलाम अहमद भुरगड़ी ऐं सेठ हरचंद राय विशनदास सिंध जे वॾेरनि खे रस्तो ॾेखारे विया त वॾेरप हूंदे बि माण्हू कीअं इज़त ऐं आज़ादी, शराफ़त ऐं इंसानियत जी ज़िंदगी गुज़ारे ऐं ख़ल्क़ जी ख़िदमत कंदे सिंध जा हक़ निभाए सघे थो। कॾहिं हीणी कान ॿोलियाऊं सिंधियुनि खे सबक़ु मिलियो त इज़तदार सिंधी मुक़ाबिलो बि करे सघनि था, हरू भरू ॼाए ॼम जूं रिढूं न आहिनि जन ते हर गिदड़ हमिलो करे सघे।
सियासत जे मार्केट में उहो ॿियनि वांगुरु फुलनि जी मुठ ते कॾहिं कोन विकाणा। उहे ॾींहं उहे शींहं जुल्द ॿियो सिफ़ो 351 352 पीर अली मोहम्मद राशिदी 3 ऑल इंडिया लेवल जा लीडर। सिंध पाकिस्तान ठहण ताईं ऑल इंडिया सतह जा 3 रहनुमा पैदा कया, मोहम्मद अली जिन्ना, मौलाना उबैदुल्लाह सिंधी ऐं रईस गुलाम मोहम्मद बुरगड़ी। हर कंहिं में पंहिंजूं पंहिंजूं ख़ूबियूं ऐं ख़ामियूं हुयूं, पर के ॻाल्हियूं टिनिनि में हिकु जहिड़ियूं हुयूं। टेई किरदार जा साहिब हुआ, बेलालचा खरा, ज़ाहिर ज़हूर या चोर दरवाज़े मां घिड़ी या पर्दे पोयां वेही जोड़ टोड़ करे सिद्धीअ या अणसिद्धीअ रीति इक़्तिदार माण्हू जी हवस खां आजा हुआ। हू बहरूपिया फिरणा घिरणा, फुर्तीबाज़, मुनाफ़िक ऐं मकार, साधन सां सन्मुख, पंचनि सां पूरा, क़ौम खे रुपए जो फ़ाइदो ॾेई उन एवज़ लखें रुपयनि जूं चटियूं कंध में विझी संदसि भूंगो भींग करण वारा क़ौमी सूरमा ऐं अज़ीम मोहसिन न हुआ। हू पहाड़नि जहिड़ा साबित क़दम ऐं अॾूल हुआ। पोइ जे केतिरनि सिंधी अॻवाननि वांगुरु विचीअ ते रोज़ो भॼी वञी दुश्मन जे कैंप में दाख़िल थी उन जा माण्हू बणिजी पंहिंजी सिंध दुश्मनी ऐं अवाम दुश्मनीअ खे लिकाइण लाइ सिंध अवाम जमहूरियत इनकलाब जा विर्द वज़ीफ़ा पढ़ण वारा न हुआ। ताणीन मथे तोड़ ओरी कन न आसरो। शाह लतीफ़। मोहम्मद अली जिन्ना जी ज़िंदगीअ जो हिकिड़ो वॾो अलमियो उहो हो जो खेसि पंहिंजे जोड़ जा सियासी साथी न मिलिया। मुस्लिम लीग माना आऊं ऐं मुंहिंजो स्टेनोग्राफर ईअं न लियाकत। 28 मई 1947 ईस्वी ते जॾहिं पाकिस्तान ठहण जो फ़ैसिलो थी चुको हो, तॾहिं क़ाइदे आज़म दिल्लीअ जे सीनियर मुस्लमान ऑफिसरनि सां मुलाक़ात करण जी ख़्वाहिश ॾेखारी। उहा मीटिंग 29 मई ते थी ऐं हू उते लियाकत अली ख़ान, नश्तर ऐं चंद्रीगढ़ सां गॾिजी आयो। उन फ़तेह जी घड़ीअ में इन कंहिं बि जज़्बातियत जो मुज़ाहिरो न कयो ऐं आम रवाजी अंदाज़ में चयाईं, ईंदड़ नसुल चवंदा त मुस्लिम लीग पाकिस्तान हासिल कयो, मुस्लिम लीग आहे छा? मुस्लिम लीग पाकिस्तान हासिल कयो, मुस्लिम लीग छा आहे? आऊं ऐं मुंहिंजो स्टेनोग्राफर। ईअं न लियाकत? ऐं लियाकत अली ख़ान सिगरेट वात मां कढण बिना कंधु लोॾे हाउकार कई। किताब तारीख़ विचां सफ़र जुल्द ॿियो सिफ़ो 24 मुसरत हुसैन ज़ुबैरी। हू अक्सर चवंदो हो त मुंहिंजे खीसे में पियल सिक्का खोटा आहिनि। संदसि वेझे में वेझा साथी ऐं जानशीन उहे बणिया जन जी वाट संदसि वाट जी सरासर उबतड़ हुई। उन्हनि जिना ऐं संदसि रोशन ख़यालीअ, मज़हबी रवादारीअ, सहप, हर क़िस्म जे अक़िलतुनि सां इंसाफ़, जमहूरियत ऐं ख़ुदिमुख़्तारीअ वारी वाट ख़िलाफ़ पहिरीं ॾींहं खां वठी साज़िश ऐं बग़ावत करे संदसि बाज़ू भञी खेसि बेवस बणाए ॼण खेसि जीअरे ई दफ़न करे पछाड़ीअ जो बेमौत मारे पाकिस्तान जे गाॾीअ खे पटड़ीअ तां लाहे अॼोके अवाम दुश्मनीअ फुरलट, आमरियत, मज़हबी जुनूनियत, माफ़ियाइज़म ऐं साम्राज परस्तीअ, दहशतगर्दी ऐं इक़्तिसादी ॾेवालपणे जे खॾ में किराए छॾियो आहे। जेकॾहिं मोहम्मद अली जिन्ना जी सियासी ज़िंदगीअ जो ॻूढ़ो वीचार कजे त ख़बर पइजी वेंदी त हिन खे संदसि जोड़ जो बेलालचो मुड़ुसु माण्हू, दाना, क़ाबिल, सचो ऐं खरो साथी फ़क़ति हिकिड़ो मिलियो, रईस गुलाम मोहम्मद बुरगड़ी। अंदाज़ो लॻाए सघिजे थो त जेकॾहिं रईस गुलाम मोहम्मद ख़ान सां ज़िंदगी वफ़ा करे हा ऐं हू साॻीअ लगन ऐं ख़ुलूस सां मंज़िलूं माणींदो पंहिंजे आला आदर्शनि जे अज़ीम मक़सद तरफ़ वधंदो रहे हा त उन ॻाल्हि खे ॾिसंदे त मोहम्मद अली जिन्ना जा फ़ैसिला क़ौम लाइ एतिराम जोगे फ़रमान जो दर्जो रखंदा हुआ। कंहिंखे को अजब न थिए हा जेकॾहिं मोहम्मद अली जिन्ना जो हक़ीक़ी वेझे में वेझो साथी रईस गुलाम मोहम्मद बुरगड़ी संदसि जानशीन ऐं पाकिस्तान जो पहिरियों वज़ीर आज़म बि मुक़ररु कयो वञे हा ऐं जे ईअं थिए हा त अॼु सिंध ऐं पाकिस्तान जो नक्शो कुझु ॿियो हुजे हा। रोज़ानी काविश, हैदराबाद, 26 जनवरी 2000 ईस्वी।